नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली में ख़बर ॾींदा हलूं त डॉक्टरनि तरफ़ां मुर्दा करार ॾियण खां पोइ मरीज़ जो साह वापसि अचण जा वाक़िया त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॿुधण में ईंदा आहिनि, पर आख़िरी रस्मूं अदा करण खां पोइ को मरूम वापसि अची वञे त इहो नामुमकिन आहे। हक़ीक़त में हिकु अहिड़ो ई वाक़ियो भारत जे शहर आंध्र प्रदेश में पेश आहे, जिते हिकु फैमिली कोरोना वॻे फोत थी वई। 75 साला औरत जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं, पर कुझु ॾींहं खां पोइ हुनजे घर जी इहा औरत ज़िंदा सलामत घर मोटी आई है। भारतीय मीडिया मूजिब औरत खे कोरोना हाकारी अचण खां पोइ भारत जी सरकारी अस्पताल में 12 मई ते दाख़िल करायो वियो। 15 मई ते औरत जो मुड़ुस जॾहिं खेसि ॾिसण जे लाइ अस्पताल वियो त ख़बर पई त हुनजी घरवारी पंहिंजी बेड ते मौजूद न आहे। जॾहिं अस्पताल इंतज़ामिया खां औरत जे बारे में पुछियो वियो त हिन ॿुधायो त औरत खे ॿिए वार्ड में मुंतक़िल कयो वियो आहे। वार्ड्स में ॻोल्हा करण जे बावजूदि जॾहिं भारतीय शहरी खे पंहिंजी घरवारी न मिली त हुनखे अस्पताल जे स्टाफ मुर्दा खाने में ॻोल्हा करण जो चयो, जंहिं खां पोइ हुन शख़्स पंहिंजी घरवारी सां मिलंदड़ जुलंदड़ लाश अस्पताल जे मुर्दा खाने में नज़र आई। जंहिं खां पोइ अस्पताल इंतज़ामिया औरत खे हुनजी घरवारी ॿुधाए मड़ खे घर खणी वञण जी इजाज़त ॾींदे डेथ सर्टिफिकेट बि जारी करे छॾियो। पर कुझु ॾींहं खां पोइ हिकु अनोखो वाक़ियो पेश आयो। मुर्दा करार ॾेई साड़ियल औरत घर वापस मोटी आई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।